जुलुम थी वियो छोरी बी तो किसे धोती करे हां करे रोज जान हर करे मुझे जोती मारी जोनी भी तू के दे मेरी मारे जान करे छोटी मारी मुखे हां छोटी मारी उठा हां चल कराई चलो कराई खुश थी राणे मुझे मार दिया चुप कर तव्हांखे न वञो पिया छा? हा पर एॾो सवेल ॿारनि खे न पढ़ाईंदा? लीला खे चओ या पाण ॿारनि जो होमवर्क ॾिसी छॾिजांइ। मूंखे तव्हां सां कोई ॻाल्हाइणो आहे। ॾिस नरगिस मूं वटि टाइम कोन्हे को मूंखे प्रमोशन जे सिलसिले में अपॉइंटमेंट मिली आहे। छा था सम्झो त कमु थी वेंदो? कम तो करो का जो थी वने हा पर तुझे खानदान में ठप्पो तो जान छड़े। पर मुझे खानदान से रिश्तो करण वक्त तव्हां ॾाढा खुश हुआ हर वक्त सराहींदा हुआ। मूंखे कड़ी ख़बर हुई त अॻिते हली तुझे खानदान खे ख्वार थियणो पवंदो। गुल मोहम्मद साहब इहो त तव्हांखे पहिरियों सोचणु घुरिजे हा त मुंहिंजो खानदान सदाई हुकूमत में न हूंदो। हाँ इहा तो मूंखां ग़लती थी वई। तुझे खानदान मूंखे ॾिनो छा आहे सवाइ हिकु मामूली नौकरी जे। नरगिस जेकर मां चाहियां ऐं थोरो सब्र कयां हा त छा हासिल न कयां हा। तोखे ॾिसी मां अंधो थी वियुसि जॾहिं त शहर हसीन ऐं आला खानदान जी छोकिरियुनि सां भरियो पियो आहे। रुगो माण्हुनि खे सही हिसाब करे पंहिंजी क़ीमत जो अंदाज़ो लॻाइणु खपे। गुल मोहम्मद साहब इहो त तव्हांखे पहिरियों सोचणु घुरिजे हा त मुंहिंजो खानदान सदाई हुकूमत में न हूंदो। हाँ इहा त मूंखां ग़लती थी वई। तुझे खानदान मूंखे ॾिनो छा आहे सवाइ हिकु मामूली नौकरी जे। नरगिस जेकर मां चाहियां ऐं थोरो सब्र कयां हा त छा हासिल न कयां हा। तोखे ॾिसी मां अंधो थी वियुसि जॾहिं त शहर हसीन ऐं आला खानदान जी छोकिरियुनि सां भरियो पियो आहे। रुगो माण्हुनि खे सही हिसाब करे पंहिंजी क़ीमत जो अंदाज़ो लॻाइणु खपे। छा ॻाल्हि आहे जेको अंदरि वेठी आई? ईअं अदा कुझु चई? न न कुझु बि न। एॾी उदास छो लॻी रही आहे? उदास चरी मां ई उदास लॻा।
बतार मुंहिंजो ॾोह इहो आहे त मां ग़रीब जो ॿार आहियां ऐं तुंहिंजो भाउ अमीर ख़ानदान जो, इन करे ॾोही मां ई हूंदसि। साईं भला हाणे पढ़ा? बाबा केतिरा भेरा पढ़ंदे? साईं हिकिड़ो मौक़ो। न अदा घणो थियो, तूं महिनत करे अच, हाज़िर तोखे किरदारु ॾिबो। चङो, असांखे कुझु ज़रूरी कमु करणो आहे। ठीकु आहे साईं, मां कोशिशि कंदुसि। सज्जाद साहब, अदा रसूल बख़्श लाइ को हुकुम काम? न महिरबानी, मुंहिंजा सलाम चइजो। ठीकु। अजी मुसीबत आहे, जंहिंखे ॾिस नदीम बणण जो शौक़ु आहे, कुझु अचे न अचे का ॻाल्हि ई न आहे। पाण सुधारे अचे त करे ॾिजांसि, न त रूबरू ज़रूरत कान्हे। ॾिसंदासीं। तूं ड्रामे पहिरीं किस्त मूंखे करे ॾिनई? जल्दी जल्दी। वाइदो? हा हा। ईअं न त पंहिंजनि मसइले में उलझी मुआरो कमी विसारे वई? न यार, ईअं कीअं थींदो? अलाह यार, अवां अदी माण्हुनि ते कहिड़ो एतबार, सभई मसइले में फाथल आहियो। तुंहिंजो ही ड्रामो मुंहिंजो हिकिड़ो मसइलो त हल कंदो। हा, इहो त बराबरि आहे, पर ॿुध, तूं अॼु ई कमु शुरू कर। चङो, कीअं था कयूं? खान साहब के नया डिजाइन में आया सब पुराना पे आहिनि हिते। खुदा न करे बीबी जी, कुलखान कॾहिं पुराना डिजाइन रखिया आहिनि? मां तव्हांखे बिल्कुलु नया डिजाइन ॾेखारिया आहिनि। कमाल आहे काइनात, तोखे त तक़रीबन सभई दुकानदार सुञाणनि था। तॾहिं मां तो वांगुरु कंजूस आहियां छा? प्लीज़ काइनात, मां कंजूस त न आहियां, एॾी वॾी फैमिली खे सपोर्ट करणो थो पवे। मुसरत, ही ॾिस केॾो सुठो आहे। छा ख़्याल आहे काइनात? न, इहा त कॉमन शइ आहे, जंहिंखे ॾिस पायो घुमे। बीबी जी, ही सिलक ॾिसो, अञा काल पोती आहे। वल्ला, अहिड़ो सिलक तव्हांखे सॼे मार्केट में नज़र न ईंदो। हा, ईअं कयो, इन मां 2 सूट ॾेई छॾियो। 2? छा थी वियो? हिकिड़ो मां वठी रही आहियां। हद थी वई, शादी मुंहिंजी थी रही आहे ऐं शॉपिंग वरी मूंखां वधीक तूं करे रही आहीं। बीबी जी, हिकिड़ो ॿी शइ बि आहे, बिल्कुलु आला क़िस्म जो शइ आहे। तव्हां खां तोड़ो अघु हिकु सेनेटर जो बेगम साहिबा ख़रीद कयो आहे। ठीकु आहे, उहे बि ॾेखारियो। और बीबी जी, ॾिसे छा थो, तव्हांखे त ख़बर आहे सेनेटर जो बेगम आम कपिड़े खे हथ बि न लाहींदो आहे। हा, इन मां 2 सूट ॾेई छॾियो। मुसरत, पैसा ॾिजां? हा, अचो अचो। ही वठो। बीबी जी, पूरा 200 घटि? हिसाब बिल्कुलु सही आहे खान साहब। न बीबी जी, हिन में त मूंखे कुझु नथो बचे। हाणे छॾियो, वरी ॿिए दफ़े कसर ॾिबी। वाह बीबी जी, इहो त ज़ुल्म आहे। हाणे छा ख़्याल आहे मुसरत, वरी बाक़ी शॉपिंग सुभाणे न कजे? जेको तोखे मुनासिब लॻे। हा, हाणे मुनासिब त इहो ई आहे त हली कंहिं होटल में वेहिजे। कीअं त आहे? जी हाँ, बिल्कुलु, मां पाण तव्हांखे इहो ई चवण वारो हुयुसि। चाकर खान नवाब साहब, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तूं बाबा, छा नालो आहे तुंहिंजो? साईं गुल मोहम्मद। अच्छा अच्छा। चाकर खान, मां ऐं गुल मोहम्मद खान तव्हां वटि अॻु में बि हाज़िर थियासीं, उहो यादि कोन अथव प्रमोशन वारे सिलसिले में? अच्छा 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 अच्छा, यादि आयो। नवाब साहब, तव्हांखे त ख़बर आहे, ॾींहं में अलाए केतिरा माण्हू अचनि था मिलण लाइ, कंहिंखे यादि करे कंहिंखे यादि। बजा फरमायो, साईं जन वटि अलाए केतिरा हाजतमंद रोज़ ईंदा हूंदा, कंहिंजी सूरत यादि रखी, कंहिंजी सूरत यादि रखो। छा कयूं बाबा, माण्हुनि जा कम त कराइणा आहिनि न। हाँ बाबा फयाज़, ॾे ख़बर, ख़ैर में पंधु पियो आहे? चाकर खान, बाबा साईं मोकिलियो आहे, असांजे हारनि वारो फ़ैसिलो कॾहिं था करियो? बाबा फयाज़ खान, चाचा साईं खे अर्ज़ु कजो त मां जल्दी ॻोठ अची फ़ैसिली तारीख़ मुक़ररु कंदुसि। साईं, बाबा साईं जन चयो आहे त चाकर खान खां तारीख़ वठी वठिजो। बाबा, हींअर त मां तारीख़ कोन थो ॾियां पियो, मां जॾहिं ॻोठ आयुमि त चाचा साईं खे पैगाम मोकिले छॾींदुसि। ठीकु आहे साईं।
साईं मुंहिंजो अञा ऑर्डर न निकितो आहे जे वरी फोन थिए त महिरबानी थींदी। बाबा तुंहिंजो ऑर्डर निकिरी वेंदो, टेलीफोन करण जी का ज़रूरत कान्हे। ठीकु आहे साईं, जीअं बि मुनासिब सम्झो। हा बाबा सैफल ॾे ख़बर तूं कीअं आयो बाबा? बाबा साईं राज पंहिंजे भोतारे वटि न ईंदो त भला काॾे वेंदो? हूं बि असांजो कमरो तव्हां न कंदो त भला ॿियो केरु कंदो? अरे बाबा मां वटि वरी कहिड़ा पावर आहिनि? बाबा साईं ॾे छो था वञो पिया, जेको अच्छे कारे जो मालिक आहे। भोतारे रईस वॾो बराबरि असांजो बाबो आहे, पर जेको तोखे चई था सघूं उहो रईस वॾी जॻह नथा करे सघूं। चङो चङो ठीकु आहे। बाबा प्यारा जी बाबा साईं। सैफल खे मानी वानी खाराई थी? बाबा मानी त ढव ते खाराई तव्हां। हा भोतार असल पुरबास लॻा पिया। चङो बाबा सैफल हींअर मां हिकिड़ी दावत ते वञा थो पियो, मोटी अचां त पोइ तसां कचहरी कबी। चङो भोतारे सुभाणे हाज़िर थींदासीं। हाणे रस वॾे जी ख़िदमत में हाज़िर थी वेंदा। चङो चागर खान ईअं वरी कीअं था कयो? मूंखे गुलमोहम्मद खान खे त तव्हां अॼु पंहिंजी ख़िदमत में हाज़िर थियण लाइ चयो। बाबा नवाज़ साहब हींअर मां वटि बिल्कुलु टाइम कोन्हे, मूंखे हिकिड़ी तमामु ज़रूरी दावत वञिणो आहे। तूं हीअं कर कंहिं ॿिए दफ़े अचिजांइ। ऐं बाबा गुलमोहम्मद तूं बिल्कुलु फिकर न कर, तुंहिंजो कमु थी वेंदो। ऐं हूअ बि तो वारो मिनिस्टर मुंहिंजो यार आहे। बस महिरबानी थींदी आहे मुंहिंजी। चाकर खान कमाल आहे, दावत जो टाइम थी वियो आहे, देरि पई थिए। हा बाबा बिल्कुलु हलूं था पिया। चङो 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 अचो अचो गुलमोहम्मद अचो। हेलो 493101 जी हिकु मिनट प्लीज फोन ते ॻाल्हाए। हेलो हेलो सजाद, कहिड़ा हाल आहिनि? दुआ आहे भाभी, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? साॻिया हाल आहिनि जेके तो पंहिंजी कहाणी में लिखिया हुआ त उहा औरत कीअं ख़ुशि रहे सघे थी जंहिंखे मालूम थी वञे त संदसि मुड़ुस खेसि न, पर हुन ज़रिए हासिल थियल शयुनि खे अहमियत ॾिए थो। भाभी इहा कहाणी लिखण ते मां अॼु बि शर्मसार आहियां। न सजाद, इहा त शाहकार कहाणी आहे। चंद लम्हनि लाइ सही मूंखे बि पंहिंजे पाण ते फ़ख्रु थियणु लॻंदो आहे त हालतुनि सां मुक़ाबिलो कंदड़ उहा औरत मां ई आहियां। छॾियो भाभी, मां पंहिंजो पाण खे इन ॾोह ते कॾहिं बि माफ़ न करे सघंदुसि। यकीन कर सजाद, जॾहिं बि मां इहा कहाणी पढ़ंदी आहियां त मूंखे हिकु क़िस्म जो रिलैक्स मिली वेंदो आहे ऐं इहो अहसासु ज़िंदगी लाइ उभारींदो आहे त मां का गैर अहम न आहियां। कॾहिं त यकीन ई न ईंदो आहे त उहा औरत मां थी सघां थी। भाभी अहिड़ी शानदार औरत भला तव्हां खां सवाइ ॿी केरु थी सघे थी? सजाद, जॾहिं को तुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो आहे त मूंखे ॼामणो लॻंदो आहे। ख़बर न आहे माण्हू खे कॾहिं अहमियत मिलंदी। छो भाभी, अदा गुल मोहम्मद सां का अहिड़ी ॻाल्हि थी छा? न, तूं परेशान न थी। पोइ भला अञा मौक़ो नथा कढो? हाँ, मूं कोशिशि कई पर वटसि टाइम कोन्हे। प्रमोशन जे चक्कर में लॻो पियो आहे न। अच्छा सजाद, तू होल्ड कर। लीला ॿारनि खे पढ़ाए पई, मां सॾे थी अचांसि। न भाभी, बसि भला ॿारनि खे पढ़णु ॾियो। को ख़ासि कमु त कोन्हे न? न को ख़ासि कमु कोन हो, बसि ईअं ई तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण लाइ फ़ोन कयमि। चङो। ऐं हा, कॾहिं थो अचे? ईंदुसि ॾींहं ॿिनि में। चङो ठीकु आहे, ओके, ख़ुदा हाफ़िज़। चङो, ख़ुदा हाफ़िज़। ज़ैनी, ज़ैनी अडाच, ज़ैनी, ज़ैनी, तव्हां त हिन वक़्तु कॉलेज में हूंदा आहियो? तोसां मुलाक़ात कोन पई थी न, उन करे अॼु मोकल कयमि। सॉरी अदा, हू मुसरत जी शादी जी मसरूफ़ियत करे मां त तव्हां सां मिली बि न सघी आहियां। काई ॻाल्हि कोन्हे। माफ़ कजो अदा, मां त तव्हांखे अवॉर्ड हासिल करण ते मुबारकबाद ॾियण में भुलिजी वियसि। चरी, इन जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजूं मुंहिंजूं ख़ुशियूं ऐं ॾुख खे अलॻि आहिनि छा? इहा त आहे, पोइ बि मां सॉरी कयां थी। चङो चङो, भला अॼु त घर में आई न? न, अञा शॉपिंग किथे ख़तमु थी आहे। हाँ,
भला सुभाणे छा प्रोग्राम आहे? सुभाणे त मेहंदी जी रस्म आहे। छो का ख़ासि ॻाल्हि आहे छा? न न ईअं ई तोसां गॾु वेठे खोड़ ॾींहं थी विया आहिनि। ठीकु आहे, ॿिए भेरे ट्रिप ते ईंदसि न त पोइ ख़ूब ॻाल्हियूं कंदासीं। हाणे त शादी ताईं मसरूफ़ आहियां। हा चङो ठीकु। ज़ैनी हेॾां जी अदी। मुंहिंजो शैम्पू किथे आहे? अलाए, शायदि अम्मा खयां हुजे। केतिरा भेरा सम्झायो त मुंहिंजी शयुनि खे हथ न लॻाईंदियूं कयो, पोइ बसि साॻी कार। कॾहिं भुल का कमरो खुलियल रहिजी वञे त का न का शइ ग़ाइब। अदी मां त न खणंदी आहियां। तोखे त मां ख़ूब सुञाणा थी। अम्मा किथे आहे? अम्मा बेगम सिद्दीकी खे शॉपिंग लाइ चवण वई आहे। ही एॾो सवेल शॉपिंग जी छा लोड़ पई अथव? ऐं मुसरत बाजी जी शादी लाइ अम्मा खे नओं वॻो वठिणो आहे। ही मुसरत जी शादी सां अम्मा जो कहिड़ो वास्तो आहे? अम्मा पई चए त असां बि हलंदासीं। न आहे ज़रूरत, जाॾे ॾिस तयार थियूं बीठियूं आहिनि। हाणे ॿुधाए त मां शैम्पू खां सवाइ छा कयां? तव्हां चयो त मां पंहिंजो शैम्पू आणे ॾियां। जी न, तोखे ख़बर न आहे त मां इम्पोर्टेड शैम्पू इस्तेमालु कंदी आहियां। जी हा। हाणे अलाए जी अम्मा कॾहिं ईंदी। मां त तमामु अची फाती आहियां। अदा कुछ पैसनि जी ज़रूरत आहे। घणा खपनि? 1000 रुपया। एतिरा छो? अदा टोफिल जो कोर्स, किताब, कैसेट्स ऐं फी ॾियणी आहे। बाबा एतिरा पैसा त मूं वटि कोन्हनि। अदा ज़ैनी ॿुधायो तव्हांखे 2000 मिलिया हुआ? 2000 त मिलिया, पर कुझु कर्ज़नि करे न, कुझु घर में अम्मा खे सॾु कर। अम्मा आधा सॾई। जी अबा। अम्मा घर जे ख़र्चे मां जेकॾहिं पैसा बचिया हुजनि त असां करे ॾियूं। अबा मूं वटि त पाई बि हरा। मूं वटि जेकी पैसा हुआ सो बेगम सिद्दीकीअ खे ॾेई छॾिया। बेगम सिद्दीकीअ खे वरी छो? अरे तव्हांजी पूरत लाइ कर्ज़ु खयो हुयमि। असांजी पूरत लाइ, पंहिंजे वेस वॻनि लाइ। अबा ॾिसी थो। अदा खे छा थी चए? सच छो थी ॿुधाए त पैसा काॾे कया अथई? अरे तूं केरु थींदो मूंखां सच चवण वारो? मुंहिंजी मर्ज़ी मां पैसा केॾां बि कयां। त पोइ हाणे कोर्स लाइ पैसा किथां ईंदा? वञी उन खां वठ जंहिं पटी पढ़ाए मोकिलियो अथई। अदी चए थी फिलहाल हुन वटि पैसा कोन आहिनि। हा हुनजे कहिड़ो मथे में सूर। हुनखे त हुजनि पंहिंजूं शयूं ख़रीद करणियूं ऐं पाण ते ख़र्च करणो। अरे कमरे खे त ईअं थी सिंगारे जहिड़ी का राणी रहंदी हुजे। हाणे आमना मां काइनात थी वई आहे। अथसि का असांजी परवाह? बा कल्ह मामूली शैम्पू हारजी पियो, मां आसमान खणी मथे ते खण। अम्मा अरे मूं संदसि एयर होस्टेस थियण जी इन लाइ हिमायत कई हुई त उहो मूंखे बि दुनिया जहान घुमाईंदी कि न ईअं वात कंदी विड़ण लाइ भॻी ईंदी। अम्मा ख़ुदा जे वास्ते माठ नहीं कर। हाँ मां माठ कयां, बाक़ी हुनखे कुझु न चवंदे। अम्मा बुद्धि न थी। ही बि मूं ते थो आयो रहे। ठीक है बाबा, सर मां कोशिश कयां थो। अदा जल्दी। अदा भाऊ मेर आयो। हाँ ठीक है, मां चवां। हेलो सजाद, मुबारक अथई। छा जो? अवॉर्ड हासिल करण जो। थैंक यू। सर यार तव्हांखे कम में फासी पियोसि, इन करे तो अची न सघियुसि। न न का ॻाल्हि कोन्हे। छा खोले ॾिस। प्यारे सजाद ला पिबलो नरोदा जो ममायुस जेको वो ख़रीद नथो करे सघे। जेको ख़रीद नथो करे सघे इहो मूं लिखियो आहे? न मूं इज़ाफ़ो कयो आहे। चोरायो हूंदई। जे तूं उनखे चोरी सम्झी थो त चोरी चोरी हूंदी आहे मेर। वाह साईं वाह, तोहफ़ो आंदई उहो बि चोराणो। सजाद
तोखे ख़बर आहे त मां किताबनि जी चोरी खे चोरी न सम्झंदो आहियां। मुंहिंजो नज़रियो आहे त किताब पढ़ो चाहे तव्हांखे बि चोराइणा छो न पवनि। वाह वाह वाह, अॼु नज़रियो आहे। हाणे असां तोखे टॉफिल ॾियणो आहे, उनखे पंहिंजो नज़रियो ॿुधाए, उनजो बि मसइलो हल थी वेंदो। तोखे ख़बर आहे सजा त मां किताब मादी फ़ाइदे जे करे कोन चोराईंदो आहियां। शर्म नथो अचे ॾोहो करे वरी उनखे लफ़्ज़नि जो लिबास थो पाराई। सजा तोखे छा थियो आहे? छा थियो आहे मूंखे? एॾो कड़ो छो थी वियो आहे? I'm sorry मेहर। यार कॾहिं कॾहिं ख़बर न मूंखे छा थी वेंदो आहे। ख़ैर का ॻाल्हि न आहे। तूं वे, मां तुंहिंजे लाइ चांहि चई अचां। सुठो सुठो, हाणे मुंहिंजे किताबनि जो वारो आहे। सजा दरअसल ही मीरा जो किताब मार्केट में अवेलेबल न आहे, सो जे घुरियां त कोन ॾेई आहे छा? मां सिर्फ़ ही पढ़ण लाइ नथो खणा, मूंखे दरअसल पाण वटि रखिणो आहे। हा मां बि तोखे हमेशह ॾियण लाइ चयो। मेहर तूं सुधरंदे कोन। ॿियो जेकॾहिं को किताब खपे त उहो बि खणी वठि। ॿिया जेके किताब तो वटि आहिनि से त ऑलरेडी मां वटि आहिनि। थैंक गॉड, मुझे बाकी किताब में ॾांहुं त ख़ैर थी वियो। अरे सजाद तू? वालेकुम सलाम। अच्छा मां तोखे मुबारक ॾियण आयो हुयुसि। हा घर ॿुधायो आऊं। केड़ा है गुरु? अमां जंहिंखे अॼु यादि करे रही हुई तुंहिंजो ॿियो पुटु। छोड़े सजू, वॾो माण्हू थी विया आहिनि जो इनाम वठी हाणे मिलण अची। बस मां ख़ता थी, माफ़ कयो। इएं न, पहिरीं कन पकड़। बस हा हाणे माफ़ कयो। कीअं आहीं अम्मा? ख़ुशि त आहीं न? केड़ो ख़ुशि आहियां बा। ध्रुव नौकरी छॾाए छॾी, अकेलो घर खाइण थो अचे। चवांसि थी ध्रुव शादी कर, पर ॿुधे थो छा? अमां भला मानी कॾहिं मिलंदी? बुख लॻी आहे, सजाद खे बुख हूंदी। प्लीज़ अमां जल्दी कर। ॾिसे थो कीअं थो नटाए। सजू सम्झाए नथो पंहिंजे भाउ खे? हा मां सम्झायांसि थो। वे सजाद ध्रुव, अम्मा जी ख्वाहिश छो नथो पूरी करी? छॾ यार, तूं बि अमां जे चकर में अची वएं। त छा हाणे कॾहिं बि शादी कोन कंदे? तूं ॿुधाए, तूं लीला खां सवाइ ॿी कंहिं सां शादी करे सघीं थो? न। त मां सरीना जे क़त्ल थियण खां पोइ शादीअ जो कीअं थो सोचे सघां? पर दुर्मंद, अम्मा जी ख़ुशी जो इन में आहे। न सजाद, हाणे कॾहिं बि मूंखे शादीअ जो न चइजांइ। तूं ॿुधाए लीला जा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे। कुझु लिखी पियो? हाँ तो ड्रामो लिखण लाइ मिलियो त आहे, पर तोखे त ख़बर आहे यार, मुंहिंजे घर में का न का परेशानी त आहे ई आहे। अञा शुरू कोन कयो अथऊं। वरी कहिड़ी परेशानी थी आहे? वरी असद थो टॉफिल करे, हुनजे कोर्स लाइ पैसा कोन्हनि। घणा खपनि? उहो 1000 खनि खपंदो। ठीकु आहे, सुभाणे बंदोबस्तु थी वेंदो। हाणे त आराम सां ड्रामो लिखबो न? हा बिल्कुलु। ठही वियो? तव्हां मानी खाओ त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां। बस सजू, घर वारा त ख़ुशि आहिनि? हा ख़ुशि आहे। मुंहिंजा सलाम चइजान। हा हाज़िर।
सजाद साहब मान सजाद पंहिंजो पाण खे बदिला यार। छा मतलब? इन्हीं मसइलनि में फाथल केसी रहंदे अहिड़ो रस्तो अख़्तियार कर जंहिंसां तुंहिंजी माली हैसियत सुधरे। पोइ भले वो चोर दरवाज़ो छो न हुजे। हा तूं ईअं करे सघीं थो? उन में ख़राबी कहिड़ी आहे? उहो ई असांजी जदोजहद, असांजा आदर्श, इहे असां जंहिं ढंग जी ज़िंदगी गुज़ारी आहे उनजी पाण नफ़ी कयूं। सराब जे पुठियां रोअण मां छा थो मिले? ज़िल्लत, महरूमी, शिकस्त। सजाद हाणे त दुनिया बि ख़्वाबनि मां निकिरी आई आहे। तुंहिंजो इशारो इश्तराकियत ॾांहुं आहे। हा जॾहिं नज़रियनि जो ई दीवालो निकिरी वियो आहे त पोइ ख़्वाबनि आदर्शनि जे पुठियां पवण जो फ़ाइदो? गुरुमन असांखे सियासतदान त आहियूं कोन जो वही नज़रियनि जी ॻाल्हि करियूं। असांजो आहे इंसानियत जो रस्तो। हाणे असां जेकॾहिं पाण रस्ते खे छॾे ॾियूं त पोइ बाक़ी बचे छा थो? ठीकु आहे तूं इंसानियत जे रस्ते ते हलंदो रह, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे? किथे तूं मेहरतन आई? जी मलका आलिया, गुलाम तहाजी शर्फ मुलाकात लाए खिदमत में हाजिर है। क्या मला है? बैठो चाय खणी अच। जी अदी काफ़ी देर थी तो सजाद घर में कोने तहां जो बुधुम त चाय जो बहानो करे वेही रहियसि। पोइ मूंसां मिले छो न? ख़बर अथम तहां जी निंड पटाइण केॾो न कबीरो गुनाह आहे। तुंहिंजी इहे ॻाल्हियूं त मूंखे वणंदियूं आहिनि। शुक्र है मुझे का त ॻाल्हि वणेव थी। ॿियो भला तो में आहे छा? मूं त कॾहिं बि दावा न कई आहे। तूं कॾहिं करे बि नथो सघीं। अदी तव्हां लाइ चांहि रखी थी। अच्छा थी कॉलम त लिखंदो हूंदे। पेट त पालणो आहे। ऐं डॉक्टरेट? हुआ भले पई। अॼु वांदो आहीं? न बि हूंदसि त तव्हांजे लाइ थी थो सघां। हा भला निकम्मे माण्हू खे ॿियो कहिड़ो कमु। हा ॿुध मेहर अॼु मुंहिंजी साहेड़ी जी शादी आहे ऐं तोखे मूंसां हलणो पवंदो। ठीकु आहे जी तव्हांजी मर्ज़ी। तूं तेसि ताईं मिठू सां कंपनी कर। मिठू चाय मुंहिंजे कमरे में पहुचाए वञ। जी अदी खणी थो वञा। अदा कायनात नेठ जो वक़्तु कढे ही वे न विया कान थी। मुंहिंजी अॼु फ्लाइट आहे। मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा चयो। अदा तव्हां असद जे पैसनि जो बंदोबस्तु नथा कयो? ढोड़ ढुक कई अथम ॾींहं ॿिनि में मिली वेंदा। ईअं न थियो जो टाइम गुज़री वञे ऐं हिन भेरे बस टोफल न करे सघे। हिन भेरे न करे सघियो त वरी ॿिए भेरे कंदो। कहिड़ो थो फ़र्क़ु पए? कमाल आहे तव्हांखे वक़्त जो को एहसास ई कोन्हे। ऐं माण्हू आहिनि जो चाहिनि था त अॼु दुनिया खे फतेह करे वठूं। अमेरिका में वञी रहण सां दुनिया फतेह थी वेंदी। तव्हां छा था सम्झो हिते रही तरक़ी कबी? तरक़ी रुगो अमेरिका में रही करे थी सघिजे। दुनिया जेका तरक़ी कई आहे न उहा तव्हां सोचे बि नथा सघो। खूह मां ॿाहिरि निकिरी अचो अदा तरक़ी जो त मफ़हूम ई बदिलजी वियो आहे। रंगीन शीशनि खे ॾिसी तूं सम्झी थी त उन्हनि में पाणी बि न आहे। पर मुंहिंजी भेण मशरिक़ ऐं मग़रिब अञा ताईं उन साॻे खूह में पिया आहिनि। तव्हांजी नज़र में मादी तरक़ी जी का अहमियत न आहे? रुगो मादी तरक़ी न आहे। रूहानी तरक़ी तव्हां पाण लाइ रखो। असां लाइ मादी तरक़ी सही आहे। छा मिलियो तव्हांखे रूहानी क़दरनि खे चिमड़ी? तंगदस्ती, बदहाली, बेवसी? ठीकु आहे
तव्हां असांजी मदद नथा कयो न कयो, मूं में एतिरी ताक़त आहे तव्हां हुनखे अमेरिका सेट करे सघां। सजाद सब ठीक थी वेंदो। न लीला, ॾींहों ॾींहों मुंहिंजे ऐं काइनात जे विच में दीवार ऊभी थींदी पई वञे। जॾहिं बर्लिन जी दीवार टूटी सघे थी त तुंहिंजी ऐं काइनात जी विच जी दीवार छो न ठही सघंदी? बर्लिन जी दीवार का माण्हुनि त कोन ठाही हुई न, रियासती जबर जे करे वजूद में आई हुई। पर जॾहिं माण्हू पाण दीवार बनाइनि त पोइ कहिड़ी थी उमेद रखी सघिजे लीला? तूं मूंखे पंहिंजे घर अचण ॾे, पोइ ॾिस त कीअं मां काइनात ऐं तोखे हिकु थी कढां। तूं पहिरीं मुंहिंजे घर अची छो थी जो मां ऐं काइनात हिकु थींदासीं? ना उम्मीद न थी सजाद, मां जल्दी तुंहिंजे घर अची रही आहियां। छा मतलब? भाभी चयो आहे त अॼु कुझु बि थी पवे आधा सां ॻाल्हाईंदी। ऐं आधा गुल मोहम्मद मञी वेंदो? आसार त अहिड़ा था नज़र अचनि। प्रमोशन जे आसरे अदा ॾाढो ख़ुशि आहे। वाकई भाभी अॼु अदा गुल मोहम्मद सां ॻाल्हाईंदी? हाँ। अञा जागी पई? मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॾिसो नरगिस, मां हिन ते ॾाढो थकल आहियां, सुभाणे सुबुह सां ॻाल्हाइजे। सुबुह जो तव्हांखे ऑफिस वञण जी जल्दी हूंदी आहे, शाम ॿारनि जी पढ़ाई लाइ वक़्तु, रातूं दोस्तनि लाइ। मां नथी सम्झां त कॾहिं तव्हांखे वक़्तु मिलंदो। ठीकु आहे, पर मां तोखे ज़्यादा वक़्तु नथो ॾेई सघां। छो? तव्हां ते मुंहिंजो को हक़ कोन्हे? नरगिस, तूं सम्झी छो नथी? सुभाणे सुबुह जो मूंखे हिकिड़ी अहम मीटिंग में वञिणो आहे। एनीवे, तोखे जेको कुझु चवणो तूं चओ। लीला जे मुतालिक़ तव्हां छा सोचियो आहे? छा सोचियां? हाणे त हुनखे पंहिंजो घर वसाइणु घुरिजे। हिन में कसूर कंहिंजो आहे नरगिस? संदसि या मुंहिंजो? केतिरा रिश्ता आया आहिनि वॾी इनकम वॾे स्टेटस स्टैंडर्ड वारा, खेसि हिकिड़ो पसंदि कोन्हे। गुलू, एनीवे, तोखे जेको कुझु चवणो तूं चओ। लीला जे मुतालिक़ तव्हां छा सोचियो आहे? छा सोचियां? हाणे त हुनखे पंहिंजो घर वसाइणु घुरिजे। हिन में कसूर कंहिंजो आहे नरगिस? संदसि या मुंहिंजो? केतिरा रिश्ता आया आहिनि वॾी इनकम वॾे स्टेटस स्टैंडर्ड वारा, खेसि हिकिड़ो पसंदि कोन्हे। गुलू, तव्हांखे त ख़बर ई आहे असांजी लीला कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहे। इन शयुनि जी हुन वटि का अहमियत कान्हे। हाँ, हुनखे त दुनिया सॼीअ में हिकिड़ो कंगलो माण्हू पसंदि आहे। मां हुनखे राणी बणाइणु चाहियां थो, पर हू हिकु नाकार माण्हू खे अहमियत ॾेई रही आहे। सजाद नाकारा छो आहे? अञा काल्ह ताईं त तव्हां हुनजी तारीफ़ कयो पिया। जे अहिड़ो हुजे हा त तव्हां हुनखे पंहिंजी ऑफिस में छो घुरायो हा? उहा ॿी ॻाल्हि आहे नरगिस, पर मां हिकु सुञे माण्हू जे हथ में पंहिंजी भेण जो थो ॾियां, इहो त सोचो कीअं? हुनजे खाइण पीअण हर शइ जो बंदोबस्तु छा मां कंदुसि? तव्हांखे ख़बर नाहे सजाद मरी वेंदो, पर ईअं सोचण बि बर्दाश्त न कंदो। किथां खाराईंदो पंहिंजी ज़ाल खे? मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं काइनात हुनजी मदद न करे हा त सॼो घर वेलावे। इहो ग़लति आहे। छा ग़लति आहे? गुल, मां सभु ॼाणां थी। सजाद लीला खे कॾहिं का तकलीफ़ न ॾींदो। ऐं असांजी लीला जी घुर्जियूं कहिड़ियूं आहिनि? हू त सादी छोकिरी आहे। लीला सादी छोकिरी थी सघे थी नरगिस, पर मां न आहियां। मूंखे ख़बर आहे त कहिड़ी शइ जी केतिरी क़ीमत आहे। तव्हांखे ख़बर आहे त इन मापतौर सां लीला जो छा थींदो? ॾिस नरगिस, मां हिकिड़ी कंसेशन ॾेई सघां थो। तूं चओ हुन बेवकूफ़ खे त अञा बि वक़्तु आहे लीला खे हासिल करण लाइ का सुठी नौकरी हासिल करे, मूंसां गॾु घुमण लाइ पंहिंजो पाण खे लाइक़ु बणाए। हाणे त हुन अवॉर्ड बि हासिल कयो आहे, छो नथो अवॉर्ड खे कैश कराए?
When the dust settled, the doctor saw Lara by the well. She had filled 2 buckets and hung them on a yoke across her left shoulder. हुन जवार 10 खां बचण लाइ रुमाल में अॻियां ॿधल हुआ ऐं हुन पंहिंजी उॾामदड़ स्कर्ट खे गोॾनि सां भिकोड़े रखियो हुयो। हुन खॾे हलणु शुरू कयो पर ॿिए झूटे सां उहा बीहजी वई। हवा हुनजे रुमाल खे वञी हथ ते ॾांहुं सटियो जिते अञा बि कुकड़ियूं चुगी रहियूं हुयूं। सिवागो डोड़ पाती रुमाल खयईं ऐं हुन ॾे वियो पंहिंजी मख़सूस ख़ुशबू महफ़ूज़ रखंदे हैरत में बि पंहिंजे मुंझ ऐं लुत्फ़अंदोज़ थियण खां पाण बचाए न सघी हुई। हुन रुगो इहो चयो, मां कॾहिं बि विच रस्ते न बीहंदी आहियां ऐं कंहिं बि कम खे मुकमल थियण खां अॻु न छॾींदी आहियां। जे तूं मूंसां मिलण आयो आहीं त अचु। बाक़ी छा लाइ आयो? मूंखे कहिड़ी ख़बर? अच्छा तूं बाल्टी मूंखे ॾे, मां तो खणी हलां। मुंहिंजे हूंदे तूं कमु करी इहो बर्दाश्त छा ॿाहिरि? तूं हिनखे कमु थो चईं? हाणे बाल्टियुनि जी पच छॾ त ॾाका न ख़राबु करे छॾनि। हा ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि जे करे हिते आयो आहीं? साल खां वधीक त मां तोखे हिन शहर में ॾिसंदी थी अचां। तोखे हिकु घड़ी बि न मिली आहे हेॾां अचण लाइ। तोखे कीअं ख़बर पई? मूं तोखे लाइब्रेरी में ॾिठो। हाणे ईअं न चइजां त तो मूंखे ॾिठो ई न हो। वाह हिन महिल काॾे तयारी आहे? यार तूं भॼी पा